घोटकीअ मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर पंजाराम होतवाणी मूजिब मीरपुर माथेलो जे पीपल्स पार्टी अगवान गुलाम नबी वीसर के कुछ ॾींहं अॻु क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ घोटकीअ में पीपल्स पार्टी जे डिप्टी इतलात सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, मियां रशीद, इम्तियाज़ शाह, सदाम मलिक, रियाज़ मीरानी, अब्दुल गनी लाखो, आतिफ शाह, अहमद छॼण, परवेज़ अहमद सुमरो, आबिद हुसैन मीरानी, उस्ताद सईद सिद्दीकी, आगा अखलाक, नदीम अख्तर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सर्किट हाउस खां मेन चौक ताईं रैली कढी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मीरपुर माथेरो जे मुक़ामी अॻुवाण जे क़त्ल वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरन गिरफ़्तार कयो वञे। जंहिं मक़तूल जा हिन वक़्ति ताईं कातिल पुलिस गिरफ़्तार करे नाहे सघी। असीं आला अख़्तियारनि खां ऐं SSP घोटकीअ खां मुतालबो कयूं था त असांजे कारकुन जा कातिल गिरफ़्तार करे उन्हनि खे सज़ा ॾेई मंतकी अंजाम ताईं पहुचायो वञे।